जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बि घणनि खे असां बि घणनि खे असां बि घणनि खे असां बि रोआरे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी हिन ख़ुसूसी ट्रांसमिशन में मां अव्हांजो मेज़बान सर्वेज हैदर उडो अव्हांखे भलीकार चवां थो। सामिन अॼु 27 डिसंबर जॾहिं मोहतरमा जे विछोड़े जो ॾींहुं बि आहे त असांजे हिकु क़ौमी रागी सिंध जी अवाम जी दिलनि ते राज कंदड़ हिकु ख़ूबसूरत आवाज़ जेका अॼु असां खां पिणु विछड़ी वई हुई मोहतरम रहमान मुग़ल उर्फ़ सरमद सिंधी। सामिन सरमद सिंधी पंहिंजी ज़िंदगी में जेको कुझु पतोड़ियो जेको माण्हुनि लाइ कयो उहो अव्हां सभिनी खां लिकल छुपल न आहे। हुन पंहिंजे गीतनि वसीले जेके माण्हुनि में जोश जज़्बा वलवला पैदा कया उहे बि कंहिंखां लिकल न आहिनि। अहिड़े मशहूरु रागी खे रेडियो वॉइस ऑफ सिंध सुर्ख सलाम पेश कंदे हिकु ख़ूबसूरत प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे। सरमद सिंधी पंहिंजी कैरियर जे दौरान काफ़ी सारा मशहूरु गीत ॾिना। क़ौमी गैरत ज़िंदाबाद, बालक बालक हारीअ जो, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, ऐं कीअं सेज सुम्हां मुंहिंजा मारूअड़ा पधरे पट सुमन समेत अनेक गीत असांखे ॾिना जेके अव्हां अॼु ताईं ईअं ॿुधंदा आहियो जीअं कल्ह ई रिकॉर्ड थिया हुजनि। सामिन उमेद कंदुसि त तव्हां ही डॉक्यूमेंट्री तव्हां ही ख़ुसूसी प्रोग्राम अव्हांखे पसंदि ईंदो। हिन ख़ुसूसी प्रोग्राम सार में असां अव्हांखे असां खां विछड़ी वियल मुख़्तलिफ़ फ़नकारनि सियासी शख़्सियतनि ऐं समाजी शख़्सियतनि बाबति आगाह करे उन्हनि बाबति ॿुधाईंदासीं। असांजे हिन सिलसिले में असांजी जेकॾहिं तव्हां का मदद करणु चाहियो था कंहिं मटीरियल जी सूरत में कंहिं इंफॉर्मेशन जी सूरत में का मुस्तनिद लिस्ट हुजे रेडियो वॉइस ऑफ सिंध खे मिले जंहिंमें असां पंहिंजे ख़ुसूसी तौर ते ही प्रोग्राम उन्हनि विछड़ी वियल पंहिंजे सिंधी अमुल हीरोनि जे लाइ कंदा रहूं त जीअं अॼु जो नौजवान अॼु जी नस्ल पंहिंजे इन ख़ूबसूरत अमुल हीरनि बाबति ॼाण हासिल करे सघे, खेनि ॿुधी सघे ऐं संदन राह ते हलंदे जेके हुननि पंहिंजी ज़िंदगी में कारनामा सरअंजाम ॾिना उन्हनि बाबति आगाही हासिल करे उन्हनि खां राह मशल हासिल करे असांखे ईमेल करे हिन प्रोग्राम बाबति फीडबैक ॾिजो। सो सामिन अचो ही ख़ुसूसी डॉक्यूमेंट्री जेकी असां तयारु कई आहे अव्हांजी ख़िदमत में रखूं था। उमेद तव्हांखे ही डॉक्यूमेंट्री पसंदि ईंदी। हू जॾहिं ॻाईंदो हो त उभ कपार खे छुहंदड़ हुन जे आवाज़ जा पड़ाॾा लखें दिलनि खे धोॾे विझंदा हुआ। हू जॾहिं धरती ऐं सरतीअ जा गीत खणी सिंध जे वाहुण ऐं वसचनि में कंहिं ललकार जा लहराईंदो हो त क़ौमानिल दिलियूं बहकी उथंदियूं हुयूं ऐं क़ौमी जागरता जो हिकु अनोखो जहान जुड़ी पवंदो हो। उन जे आवाज़ में तलवारनि जो तेज बि हो त विजन जा वराका हुआ। सिंध जॾहिं पंहिंजी गायकीअ जी तारीख़ जा वर्क वराईंदी त हिकिड़ो नाम सिंधी मौसीक़ीअ जे आसमान ते
सदा रोशन सितारे जहां जरकंदो रहंदो ऐं उहो नाव आहे सिंध जे गभरू जवाननि, झांगियड़नि, मारवड़नि ऐं सांगियड़नि जे दिलनि ते राज कंदड़ अब्दुल रहमान मुग़ल उर्फ सरमद सिंधी। मारवड़ा पिरियालो, पिरियं जी लोह, यानी पिरियं जो शहर, खजन ऐं खारकुन जो देस। पिरियालो जंहिंजी सुञाणप जो रूहानी हवालो आला पाए जी बुज़ुर्ग हस्ती हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह चवनि था पाण 1.25 लख गोदड़ी फ़क़ीरनि जे रूहानी पेशवा आला हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जिन जा उस्ताद हुआ। पिरियालो शहर लाइ इहा भागवंद ॻाल्हि आहे जो हिते हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जी दरगाह अॼु बि रूहानी फैज़ जो आला मस्कन आहे। पिरियालो उहा लाखीणी मिट्टी जिते सिंध जे सदाबहार ऐं लखें दिलनि जे महबूब आवाज़ सरमद सिंधी 7 मई 1958 ते साईं हयात अली मुग़ल जे घर जनम वरितो। हुन प्राइमरी पट्टीअ खां वठी 5 दर्जनि ताईं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पिरियालो में तालीम हासिल कई। उन्नीस सौ 70 धारे गवर्नमेंट हाई स्कूल पिरियालो मां सरमद मैट्रिक पास करे 1978 में गवर्नमेंट टेक्निकल कॉलेज खैरपुर मां सिविल इंजीनियरिंग में डिप्लोमा कई ऐं 1979 में कुझु अरसो स्टील मिल ऐं पोइ 1980 खां 1996 ताईं केडीए में सब इंजीनियर ऐं असिस्टेंट कंट्रोलर बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ में कमु कयो। पिरियालो जे रस्तनि ऐं गिटियुनि में रांदियूं खेॾंदे सरमद जवान थियो। संदसि उन वक़्त जा संगती ऐं साथी ऐं शहरवासी सारोणियुनि जा वर्कवर आहिनि था। सरमद असांजो बचपन जो दोस्त हो ऐं नंढे गॾु खेॾियासीं बि, गॾु पढ़ियासीं बि ऐं गॾु स्कूल में ईंदा वेंदा हुआसीं ऐं काफ़ी सुठनि दोस्तनि मां असांजो सुठो दोस्त हुयो ऐं नंढपण सां हिन जो थोरो मूसीक़ीअ सां वास्तो हुयो। जॾहिं बि असां स्कूल खां फारिग टाइम में वेंदा हुआसीं त कुझु न कुझु असांखे दिलि बहलाइण लाइ मूसीक़ी ॿुधाईंदो ऐं वरी जॾहिं असीं ॻोठ पहुचंदा हुआसीं त हिन जो वधि में वधि शौक़ु पंहिंजो नंढड़ी फ्लोर मिलई उन में वीचारो कम वाल साहब खे हिमत अफ़ज़ाई कराईंदो ऐं ॿियो जॾहिं शाम जे टाइम में असीं वेंदा हुआसीं त इहे पाड़े सिरनि सां वञी मिलणु झुलणु जेका बि बीमार भाइड़ो हूंदो उनजी इयादत करण लाइ उते पहुचंदो ऐं ख़ुदि असां दोस्तनि खे गॾु खणी हलंदो। असां हिकिड़े दफ़े वेठा हुआसीं
हिन इहा सलाह कई त यार असां पाण में लिखिया पढ़ा आहियूं ऐं ग़रीब पाड़ेसरे में जेके ग़रीब छोकिरा आहिनि होशियार आहिनि उन्हनि जी असां हेल्प कयूं ऐं एतिरे क़दुरु थियो जो हिन उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करे उन्हनि खे पाए मक़सद ते पहुचायो। असांजो साथी जॾहिं बि जंहिं बि मोड़ ते असांखे कंहिं ॾुखे वक़्त ते ॾिसंदो त असांजे पाड़ेसरनि जी असांजे अंदरनि ॿाहिरनि जी बि हेल्प कंदो। मरहूम बहितरीन शागिर्दनि मां हिकु हुयो। हितां निकिरण खां पोइ टेक्निकल कॉलेज में दाख़िला हिन वरिती हुई। उन खां पोइ बि उते जेकॾहिं का हुनखे तकलीफ़ महसूसु थींदी हुई तॾहिं बि उस्तादनि सां सलाह मशवरो कंदो ऐं सुठी बहितरीन नमूने में उस्तादनि जी इज़त कंदो। सरमद ॾाढो भलो छोकिरो, असांजे शहर जो माण्हू, तमामु सुठो फनकार बि ॾाढो भलो, सभिनी माण्हुनि खे पसंदि हो सॼे शहर खे। सरमद जहिड़ो को इंसानु हिते न ॼाओ आहे न ॼमंदो ई असां वटि। उहो वॾो इंसानियत जहिड़ो इंसानु हो, हुनखे इंसानियत जो क़दुरु हो, हुनजी हयाती थोरी थी पई, अलाह हुनखे जन्नत नसीब कंदो। अब्दुर्रहमान मुग़ल साहब उहो तमामु सुठो इंसानु हो, नंढनि वॾनि जी बेहद इज़त बि कंदो, प्यार मोहबत बि रखंदड़ हुयो। ऐं जीअं त हुनजो हे जेको फनी जी जहान में हुयो, हिनजो प्रोफेशनल न हो, हुनजो ज़ाती शौक़ु हो। नंढपण खां वठी स्कूल जे लाइफ खां वठी उहो ॾाढो हिन ॻाल्हि खे दिलि जे गहराइनि सां कोशिशि कई, हिन मंज़िल ते पहुतो। पर ख़ुदा जी ॻाल्हि आहे, हुनजे वीचारे जी ज़िंदगी थोरे टाइम में हुन ॾाढी महिनत बि कई ऐं पंहिंजी शोहरत बि हासिलु कई। असां सादात दोस्त शहर जा जेके बि वासी आहियूं हुनखे सभु गॾिजी सॼी दुआऊं कंदा आहियूं त ख़ुदा जो हबीब हुनखे जन्नत फिरदौस में जॻह ॾे ऐं हुनखे मग़फ़िरत मिले। असांखे हुनजे विछोड़ ते तमामु घणो ॾुखु आहे। असां हुन जूं कैसेटियूं हिन महिल ते अञा ताईं ॿुधंदा आहियूं। असांखे हुन जा अञा ताईं जेके सिंधी गीत ॻाया आहिनि तमामु सुठा वणंदा आहिनि, जेके अञा ताईं असांजा सभु दीवान ॿाहिरि प्यारे में ॿुधनि था ऐं विछोड़ जो असां सभिनी खे तमामु घणो ॾुखु आहे। तो अचण जी न कई मुंद आई वई, हथ मोटी वई, हीर कान घुली, मन पंहिंजो सड़ियो, दियो पंहिंजो धरियो, असां तोखे सॼो, असां तोखे सॼो। तो अचण जी न कई मुंद आई वई, हथ मोटी वई, हीर कान घुली, मन पंहिंजो सड़ियो, दियो पंहिंजो धरियो, असां तोखे सॼो, असां तोखे सॼो। कोई सिज न बणी, कोई चट न बणी, ज़िंदगी मींहं करणी, छामा छाई बणी। कोई सिज न बणी, कोई चट न बणी, ज़िंदगी मींहं करणी, छामा छाई बणी। तव्हां ॼाणो मुंहिंजो दियो पंहिंजो धरियो, असां तोखे सॼो, असां तोखे सॼो। तो अचण जी न कई मुंद आई वई, हथ मोटी वई, हीर कान घुली, मन पंहिंजो सड़ियो, दियो पंहिंजो धरियो, असां तोखे सॼो। सरमद सां बेपनाह प्यार कंदड़, संदसि चाहींदड़ ऐं खेसि अॼु बि वॾी उकीर सां सारींदड़ सिंध जा सुजाण इल्मी, अदबी, सियासी ऐं समाजी दोस्त चवनि था। इन खां अॻु में जो सरमद सिंधीअ जे फ़नी सलाहियतुनि ते मां ॿ अखर ॻाल्हायां। पहिरियां मां सरमद सिंधीअ जे तबियत ऐं हुनजी शख़्सियत ते ॻाल्हाईंदुसि त सरमद सिंधीअ जी शख़्सियत ऐं हुनजी तबियत में जेका न्याज़मंदी, हिकिड़ी निमाणाई ऐं हेठाई हूंदी हुई, उहा चंद फ़नकारनि जी तबियत ऐं शख़्सियत में शामिलु हूंदी आहे। उहो सीनियर फ़नकारनि जो तमामु घणो अदब ऐं एतिराम कंदो हुयो। सरमद सिंधी खे इहो क्रेडिट वञे थो त जंहिं वक़्तु हुन मक़बूलियत हासिलु कई ऐं मक़बूलियत जे उरूज ते पहुतो, उन वक़्तु सिंध में तमामु वॾा ॻाइणा मौजूदु हुया
ऐं जेके बि तमामु वॾा फ़नकार हिन वक़्तु असांखां जुदा थी विया आहिनि उहे सभु बि उन फ़नी खेत्र में मौजूदु हुआ ऐं उन्हनि फ़नकारनि जे मौजूदगीअ में जेकॾहिं को फ़नकार ऐं सॼे सिंध में पंहिंजे मदाहनि जो हिकिड़ो वॾो हल्को पैदा करे त मां सम्झां इहा हिकिड़ी वॾी तमामु घणी हिकिड़ी कामयाबी आहे। ऐं सरमद सिंधी हर दौर ऐं हर उमिरि जे माण्हुनि जो फ़नकार हूंदो हुयो। उन वक़्तु हालांकि हेतिरा मीडिया जा चैनल्स आहिनि उन वक़्तु इहे चैनल्स कोन हूंदा हुया, सिर्फ़ु रेडियो ऐं कैसेट जी दुनिया हूंदी हुई। त सरमद सिंधीअ जे मक़बूलियत ऐं उन जे फ़न खे आम करण में रेडियो ऐं कैसेट जो ई किरदारु अहम रहियो आहे। ऐं मां मुख़्तसिर इहो ई चवंदुसि त सरमद सिंधीअ जे मक़बूलियत में उन जी जेका शाइरीअ जी सिलेक्शन हूंदी हुई या शाइरीअ जी जेका चूंड हूंदी हुई ऐं हुनजो जेको आलाप हूंदो हो, हुनजो जेको आवाज़ हूंदो हो ऐं हुनजो जेको ॻाइण जो अंदाज़ हूंदो हो, इहे सभई जेके जुज़ा आहिनि गॾे करे सरमद सिंधीअ खे हिकिड़ो मक़बूल फ़नकार बणायो। अलाह साईं खेसि जन्नत में जाइ अता करे। सरमद बेशुमार दिलनि ते राज कयो। मूंखे यादि आहे त उन दौर में बल्कि अॼु बि घिटिन में रस्तनि ते गुज़रंदे सरमद जा गीत माण्हुनि जे चपनि ते घिटिन में बि ॿुधा त झूंगारींदा वञनि था। जंहिं घर में हिन वक़्तु मां वेठो आहियां इन ई घर जॾहिं ठहियो पए त अदल सुमरो ऐं मां हिते आयासीं। अदल खे मां घर ॾेखारणु आयुसि त हिते मुंहिंजो घर ठहे थो ऐं जॾहिं घर जे मथे फ्लोर ते वियासीं त अदल टहक ॾेई चयो त ज़ेब हीउ घर त तुंहिंजो आहे पर तुंहिंजे घर जी दीवारुनि ते शाइरी मुंहिंजी लिखियलु आहे। मूं दीवार जे तरफ़ ॾिठो त हिन ठहंदड़ घर जे दीवार ते लिखियलु हो असांखे उहो सोना विसारे न छॾिजो, ॾेई प्यार दिलि मां धिकारे न छॾिजो। अदल जो शेर हो पर इहो पॉपुलर एतिरो इन करे थियो हो, ठहंदड़ घर जी दीवार ते इन करे लिखियलु हो त हिनखे सरमद ॻायो हो ऐं कंहिं मज़दूर कोयले सां उन शेर खे दीवार ते लिखी छॾियो हो। सरमद मज़दूरनि खां वठी हारियुनि खां वठी अपर क्लास ताईं हिकु जेतिरो मक़बूल रहियो। सरमद उहो फ़नकार आहे जंहिं जो मान पढ़ियल लिखियल माण्हुनि वटि, अदीबनि वटि, शाइरनि वटि बेइंतहा मान रहियो। इहो ई सबबु आहे त मां सम्झां थो त सिंध में कंहिं फ़नकार जे कंहिं राॻीअ जे गुज़ारे वञण खां पोइ जेतिरनि अदीबनि आर्टिकल लिखिया सरमद खां वधीक, सरमद जी शख़्सियत खां वधीक कंहिं फ़नकार ताईं कंहिं राॻीअ ते एतिरा आर्टिकल्स न लिखिया विया। मां सम्झां थो त इहो हिकिड़ो क्रेडिट आहे या उनजी हिकिड़ी मञता आहे त शेख अयाज़ खां वठी अॼु ताईं जे नौजवान लेखकनि सरमद जी शख़्सियत ते, सरमद जे फ़न ते लिखियो ऐं सरमद उहो फ़नकार आहे जेको मां सम्झां थो त हू लाज़वाल आहे, अमर आहे। त हुन धरतीअ सां ईअं इश्क़ कयो जीअं पंहिंजी महबूबा सां इश्क़ कबो आहे। धरतीअ सां हुन ईअं प्यारु कयो जीअं पंहिंजी महबूबा सां प्यारु कबो आहे। धरतीअ सां हुन ईअं प्यारु कयो जीअं पंहिंजी माउ सां प्यारु कबो आहे। ऐं उहा धरती माउ जंहिंजे सीने में अॼु हू सुतो पियो आहे, मां सम्झां थो त सिंध जी धरती बि सरमद सां ओतिरो ई प्यारु करे थी ऐं अॼु बि असीं सरमद खे सारियूं था। अॼु बि असीं सरमद सां एतिरो ई प्यारु कयूं था जेतिरो साणसि अॻे कंदा हुआसीं। ऐं सरमद जी मोहबत असांजे दिलनि मां न निकिरंदी, सरमद जी मोहबत असांजे सदाईं साह सां गॾु रहंदी ऐं सरमद सदाईं असांजे दिलनि में ज़िंदा रहंदो। सरमद साईं न सिर्फ़ु हिकु बहितरीन रागी ऐं हिकु वॾो कलाकार हुयो पर हू असांजे क़ौमी हिन काफ़िले जो ॼण हिकु सिपाही बि हुयो जो जॾहिं बि क़ौमी वॾा फंक्शन थींदा हुआ, साईं रहबर जी सालगिरह हुजे, क़ौमी मेड़ाको हुजे, शहीदनि जो ॾींहुं हुजे, बग़ैर दावत जे बि उते पहुची वेंदो हुयो ऐं सिंध जे माण्हुनि में ॼण प्रचार करण या पंहिंजे क़ौमी गीतनि जे ज़रिए माण्हुनि ताईं आवाज़ पहुचाइण में ॼण पंहिंजो हिकिड़ो क़ौमी फ़र्ज़ु सम्झंदो हुयो। हिन सिंध सां ऐं सैयद सां इश्क़ कयो। ही न सिर्फ़ु एतिरो पर असांजे हिन क़ौमी काफ़िले जो बि ॼण कारकुन हुयो, मेंबर हुयो असांजे जमायत जो हर फंक्शन में ॼण सरमंद मौजूदु ई मौजूदु हूंदो हो। अॼु सिंध उन्हीअ खे यादि करे पई, सिंध जा माण्हू उन्हीअ खे यादि कनि पिया। सेई जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रोआं रहन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं वयो वणजारो ओहरी। सरमंद जूं यादियूं
सरमन जा गीत ऐं हुन जूं क़ौमी ख़िदमतूं सॼी सिंध खे हमेशह यादि रहंदियूं ऐं सिंध जा माण्हू जे मोहबत ऐं प्यार जो इज़हार सरमन सां कनि पिया, उहा मोहबत अॼु बि माण्हुनि जे दिलनि में क़ाइमु आहे। ऐं ही सरमन जो विछोड़ो ॼण सॼी सिंध जो हिकिड़ो अहिड़ो बहितरीनु रागी, अहिड़ो क़ौमी कलाकार असां खां खसिजी वियो जो जंहिंजो ख़्यालु असां कॾहिं बि पूरो नथा करे सघूं। रेडियो पाकिस्तान खैरपुर जे स्टूडियोज़ में पहिरियों भेरो 1987 में सरमद सिंधीअ जो आवाज़ गूंजियो। अॼु हू असां वटि न आहे, पर हुन जो आवाज़ सॼी सिंध में गूंजी रहियो आहे। जॾहिं पहिरियों दफ़ो रेडियो खैरपुर तां ही आवाज़ गूंजियो हो त झर झंग में हुन जो आवाज़ मक़बूल थी वियो। अॼु बि हुई सुरीलो आवाज़ अवां ऐं असां गॾिजी ॿुधूं था हिननि स्टूडियोज़ में रिकॉर्ड कयल हिकिड़ो नगमो अवां खे सरमद सिंधी जंहिंखे असां सिंध जे ॿिजले जे नाले सां सुञाणूं था पिया, मौसीक़ी दुनिया में हुनजी हिकिड़ी पंहिंजी इनफ़रादियत हुई ऐं हुन पंहिंजो हिकिड़ो नालो पैदा कयो। आमतौर ते असां वटि राग में हिकिड़ियूं रवायतूं रहियूं आहिनि, पर उन रवायतुनि खां हटी करे सरमद पंहिंजे हिकिड़े नए अंदाज़ सां ॻायो ऐं ख़ासि तौर तां सिंध में जेका क़ौमी जागरता जी लहर उभरी उनखे अॻिते वधाइण में सरमद सिंधी जो वॾो किरदारु हो। ऐं उहे तख़लीक़ूं जिन क़ौमी सुजाॻीअ में अहम किरदारु अदा कयो, उन किताबनि जे ज़रिए एतिरो असरअंदाज़ न थी सघियूं जेतिरो सरमद जे आवाज़ जे रस्ते में सिंध जे ॻोठ ॻोठ झर झंग में गूंजियूं ऐं माण्हुनि में हिकिड़ी सुजाॻी ऐं जागरता जी लहर पैदा कई। इहो मां सम्झां थो एॾो वॾो कंट्रीब्यूशन आहे जेको सरमद सिंधी जे हिसे में आयो ऐं इन खां अॻु में अहिड़ो को मिसाल कोन थो मिले। सरमद सिंधी राग जो हिकु जरकंदड़ नालो आहे। मुंहिंजा उन सां नाता जेतोणीक हिकु दोस्त वारा बि रहिया आहिनि, पर मां उनखे घणो जंहिं हवाले सां सुञाणा थो उहो आहे हुनजो राग, हुन जूं फ़नकाराना सलाहियतूं। ॾिठो वञे त 13 साल गुज़री विया आहिनि, सरमद असां खां विछड़ी वियो आहे, पर उन जे बावजूद अॼु बि सिंधी माण्हुनि जे दिलनि में सरमद मौजूदु आहे। इहा का मामूली ॻाल्हि कोन्हे का त एॾे वॾे वक़्त गुज़रण खां पोइ बि हिकु फ़नकार माण्हुनि जे दिलनि में ईअं ई ज़िंदा हुजे जीअं हू पंहिंजे जीअरे हुयो, जीअं अॼु खां 13-14 साल अॻु में हुयो। सरमद सिंधी जेको आहे उन सिंध जी सॼी जा सॼी कॉम्पर सियासत खे हिकिड़ो इंतहाई नओं तारीफ़ ॾिनो। बेसिकली त हू हिकिड़ो क़ौमी रागी हो ऐं क़ौमी रागी जी हैसियत में अल्लाह ताला उनखे गले जी जेका एॾी ख़ासि अल्लाह जी महिरबानी हुई सरमद ते जो हुनजो गलो जेको हो, ऐं जॾहिं हू ॻाईंदो हो त आउं सम्झां थो त जेको सफ़ा कटो हिकिड़ो काफ़र क़िस्म जो माण्हू हुजे उहो बि उन जे रिधम ते जेको आहे उहो झूमणु शुरू करे छॾींदो। सो इन क़िस्म जो उन में अल्लाह ताला सलाहियत पैदा कई। इंतिहाई सादो सूदो हो, सिंध सां मोहबत कंदड़ हो। जीअं सिंध जे ज़माने में जॾहिं सॼी जीअं सिंध गॾियल हुई ऐं सॼी सिंधिया नौजवान गॾिजी करे उहो जीअं सिंधी सियासत कंदा हुआ त उन वक़्तु ॾाढो सॼो जो सॼो जीअं सिंध तहरीक सां हिकिड़ो चाह रखंदड़ ऐं हिकिड़ो जज़्बो रखंदड़ हो ऐं हुन सॼो जो सॼो जेको ॻायो उहो उन ई जज़्बे खे अॻियां रखी ॻायो। ऐं ही कमाल हो उन ज़माने में त सॼी जा सॼी कैसेट हू क़ौमी गीतनि
ते मुश्तमिल कढंदो हो ऐं बाज़ार में कैसेट लभंदी कोन हुई फौरी जेका सा खपी वेंदी हुई। इन मां हुनजी मक़बूलियत जो उन मां हुनजे समूरी कारकर्दगी जो अंदाज़ो लॻाए सघो था पिया। बाक़ी हू पंहिंजे ज़ाती किर्त में इंतई मोहबत कंदड़ मिलनसार माण्हू हो, ॾाढो ख़ुशि इख़लाक़ हो ऐं जेकॾहिं अलाह ताला हुनखे हयाती ॾे हा ऐं हिननि सिंधी चैनलनि जो जेको तूफ़ान आयो आहे इन दौर में सरमद सिंधी हुजे हा त आउं सम्झां थो त हू जीअं सॼी दुनिया में माइकल जैक्सन जो नालो ऐं एल्विस प्रेस्ली जहिड़नि फनकारनि जा नाला आहिनि, अहिड़े तरीक़े सां सरमद सिंधी खे जिथे जिथे सिंधी रहे थो, अमेरिका में, कैनेडा में, दुबई में, हिंदुस्तान में, त उहे सिंधी सरमद सिंधी सां एतिरो चाह मोहबत रखंदा जहिड़ो कंहिं वॾे पॉपुलर सां थींदो आहे। सरमद उहो फनकार हो जंहिं कॾहिं बि बाज़ारी कलाम न ॻायो, कॾहिं बि फरमाइशी कलाम न ॻायो ऐं हुन हमेशह मक़सदी कलाम ॻाया ऐं सिंध जे उन्हनि शाइरनि खे ॻायो जिन वटि को मैसेज आहे, को पैगाम आहे, जिन वटि सिंध जी सूंहं, सच ऐं जेको सुरहाण जो सबक़ु आहे उन्हनि ई फनकारनि खे ॻाई। अजीब इत्तफ़ाक़ आहे त दिसंबर जो साल विछोड़े जो साल थी उभरियो आहे। दिसंबर में 27 दिसंबर 96 ते सरमद हलियो वियो, 28 दिसंबर 97 ते शेख हयात हलियो वियो, 27 दिसंबर जेको आहे 2007 शायदि भुलिया नथो त शहीद मोहतरमा बेनज़ीर जे जेको आहे शहादत जो साल आहे, त दिसंबर असांखे ॾाढा विछोड़ा ॾिना आहिनि ऐं सरमद जे आवाज़ में जेको सोज़, जेको गुदाज़ हो उनजो मिसाल नथो मिले। पहिरियों तारफ़ मूंखे साईं मुख़्तार शाह ड्राइंग टीचर हो थियाले में उन करायो। हालांकि पिरालो एतिरो परे न हो खैरपुर खां, पर वार्डन बि हूंदो हुउसि हॉस्टल जो, पोइ हुनजे हॉस्टल में बि दाख़िला वरिती, हॉस्टल में बि रहंदो हो। पोइ ज़िंदगी जो सफ़र हलंदो रहियो, पोइ कराची हलियो आयो, पोइ हुते नौकिरी, काफ़ी अरसे खां पोइ वरी मुलाक़ात थी। मूंखे ॾाढी पंहिंजो हुन मां उनसियत मिलंदी हुई जीअं औलाद मां मिलंदी आहे। घणी मोहबत कंदो हो मूंसां, मुंहिंजो शफ़क़त वारो रवैयो हूंदो हो तमामु घणो। सरमद वरी ॿियो न थींदो, इहो वसूख सां थो चवां। कुदरत खेसि जेका ॾात ॾिनी ऐं उन खां पोइ उनखे जंहिं निभाव सां अॻिते वठी हलियो, इहो उनजो कमाल हो। कंहिं ख़िताब ॾिनो हुउसि त हू सिंध जो बीजल आहे। हा, बीजल आॾो त वक़्त जे बादशाह कंदो कपायो हो, पर सरमद जी सदाउन ऐं हुनजे तहरीकुनि ऐं नज़रियाती गीतनि जे आॾो कई नौजवाननि पंहिंजा सिर जेके आहिनि से तिरी ते रखी छॾिया हुआ। इहो कंहिं गीतकार ऐं कंहिं कलाकार जी अमरता जी इंतिहा हूंदी आहे। तूं जो वएं हुन पार सार बि अहिड़ी सार सा मुझे थो साईं। के फर्द के फनकार उहो कमु करे वेंदा आहिनि जेके इदारा बि न करे सघंदा आहिनि। सरमद सिंधी उन हवाले सां मां त इहो चवंदुसि त हू सिंध जो केस विड़ियो हो पंहिंजे आवाज़। हुनजो आवाज़ सिंध धरती जे ॿार खां वठी ॿुढड़े ताईं यादि रखियो वेंदो। मां एतिरो बि चवंदुसि त सरमद जो जॾहिं आलाप मां सम्झां थो आलाप ॾींदो हो त फर्श खां अर्श ताईं संदसि आलाप पहुचंदो ऐं का बि
माउ पंहिंजे ॿार खे लोली ॾींदे जॾहिं सरमद जे आवाज़ में लोली ॿुधंदी हुई त पाण माठ करे वेंदी, चवंदी इन खां वधीक लोली जे लाइ मिठड़ो आवाज़ को थी नथो सघे। सरमद पाण हिकिड़ी जाइ ते ॻाईंदे चयो त तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर, लॻी रही आहे थदड़ी हीर। दोस्तो, ही उहो आइटम आहे जंहिंसां मां मशहूरु थियुसि, पर मां सरमद खे चवंदुसि त मां तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर ठीकु आहे, मुंहिंजी शाइरी आहे, पर मां तुंहिंजे करे मशहूरु थियुसि। सरमद जे आवाज़ मूंखे सिंध जे बचे बचे ताईं पहुचायो, थर खां बर ताईं, बर खां लाड़ खां उतर ताईं। ऐं जेकॾहिं मूंखे अॼु बि तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर सां यादि कयो थो वञे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ सरमद सिंधी जे करे। शेख अयाज़ चयो त जॾहिं सरमद सिंधी कंडीअ न सिंगरी ॻाईंदो आहे त मुंहिंजी लूअ लूअ कांडारजी वेंदी आहे। सिंध जो अज़ीम शाइर, एॾी वॾी तारीफ़ खां पोइ बाक़ी कहिड़ा लफ़्ज़ बचनि था जो सरमद सिंधी जी तारीफ़ कजे। सरमद जे आवाज़ जो पड़ाॾो क़यामत ते रहंदो। मां संदसि लाइ इहा ई दुआ करे सघां थो त अल्लाह खेसि जन्नत नसीब कंदो, ऐं मां पंहिंजो ई शेर खेसि वरी अर्पियां थो त तूं जो वहीं हुन पार सार बि अहिड़ी सार साह मुंझे थो सरमद जी अमड़ ऐं भेनरुनि ऐं भाउरनि जे ख्वाबनि तॾहिं साबिया खे माणियो जॾहिं 23 डिसंबर 1993 ते हू घोट थियो। गीतनि ऐं सहरनि ऐं शादमाननि सां संदसि वियांह जो काज हिकु यादगार लम्हा आहिनि। मालिक हक़ीक़ी संदसि इहा बि दुआ क़बूली जो पाण 1993 में हज जी सादत माणी। सरमद सिंधी सिंध जी उहा सदा जंहिंजे गीतनि जी तस्बीह में सदाई सिंध जे दर्दनि दुखनि जो विर्द समायल हूंदो हो। हुन मजबूर, महकूम ऐं मिसकीन मारोड़नि ऐं झांगीड़नि जे दर्दनि खे ईअं थे आलापियो जो समूरी सितमगरीअ जूं सारियूं तस्वीरूं अखियुनि आॾो अची वेंदियूं। सूर पिटींदे सदियूं गुज़रियूं पोइ बि लथा न पूर, सूर पिटींदे सदियूं गुज़रियूं पोइ बि लथा न पूर। मारू अड़ा मजबूर मुंहिंजा सांगीअड़ा मजबूर, मारू अड़ा मजबूर मुंहिंजा सांगीअड़ा मजबूर। सूर पिटींदे सदियूं गुज़रियूं पोइ बि लथा न पूर, मारू अड़ा मजबूर मुंहिंजा सांगीअड़ा मजबूर, मारू अड़ा मजबूर मुंहिंजा सांगीअड़ा मजबूर। जीअं त सरमद सिंधी मुंहिंजो प्यारो दोस्त, मुंहिंजो प्यारो भाउ, जॾहिं 1993 में हू सऊदी अरब हज जी सआदत लाइ आयो हुयो, संदसि उन सां पहिरीं मुलाक़ात मुंहिंजी जिदे में थी। उन वक़्तु असां हुनजा फैन हुआसीं, शीदाई हूंदासीं ऐं तमामु घणो हुनजे आवाज़ जा परस्तार हूंदासीं। मुंहिंजी ख़ुशनसीबी इहा हुई जो मुंहिंजी हुन सां प्यार मुहबत जे सिलसिले सां हलंदे दोस्ती वधी वई। हू हिकु खिलमुख शख़्सियत ऐं प्यार मुहबत ॾींदड़ माण्हू हुयो। मुंहिंजे शाइरी जी शुरूआत ऐं पहिरियों मुंहिंजो गीत उन अज़ीम फनकार जे आवाज़ में मूं ॿुधो ऐं मुंहिंजो पहिरियों गीत पांध पुसी पिया पांधी अड़ा वरी यादि आया अॼु मारू अड़ा मुंहिंजे उन भाउ
जॾहिं पंहिंजे आवाज़ ऐं आलाप सां ॻायो हो तॾहिं मूं ईअं महसूसु कयो ॼण त मां हिकु ऊंदाहीअ मां निकिरी रोशनीअ ते मूं पेर पाता आहिनि ऐं हुन लाइ मां हिकु उहो शेर पेश कंदुसि त पुकारे अव्हां खे थका यार आहियूं वरी कान वरंदी रोना यार आहियूं। सरमद सिंधी सिंधी राग जो ख़ूबसूरत नालो, ख़ूबसूरत आवाज़, अहिड़ो आवाज़ जंहिंजो असर, जंहिंजी आवाज़ जी जो जादू 8 साल गुज़रण खां पोइ बि क़ाइमु आहे ऐं सिंध जा अक्सर नौजवान सरमद जे आवाज़ में ॻाइण खे पंहिंजो ॼण त फ़र्ज़ु सम्झनि था ऐं ख़ुशी महसूसु कनि था, फ़ख़ुरु महसूसु कनि था। सचपच त अॼु सरमद खे सारींदे ॾुख बि थिए थो ऐं इन ॻाल्हि जी ख़ुशी बि थिए थी त असांजो दोस्त सिंध जो ई ख़ूबसूरत आवाज़ सरमद सिंधी अॼु बि असांजे माण्हुनि जे दिलनि में, असां दोस्तनि जे दिलनि में अॻे जियां ज़िंदा आहे। हुनजी यादि जेका आहे उहा ताज़ी आहे। सरमद हेॾो वॾो अरसो गुज़रण खां पोइ बि माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहे। हुनजे राग खे अॼु बि उन ई चाह सां, हुनजे ॻायल कलामनि खे अॼु बि उन ई मोहबत सां ॿुधो वञे थो ऐं सिंध में केतिरा ई अहिड़ा नौजवान नींगरियूं मौजूदु आहिनि जेके न सिर्फ़ु जेको आहे सरमद जे आवाज़ सां पर सरमद जे आवाज़ जे रूप में जेके ॿिया आवाज़ निकिता आहिनि अहमद मुग़ल ऐं ॿियनि साथियुनि जे रूप में, उन्हनि सभिनी सां बि उहा ई मोहबत कनि था ऐं उनजो ख़ासि सबबु इहो ई आहे त उहे सिर्फ़ु सरमद खे पंहिंजे दिलि में रखनि था ऐं हुननि जे ज़हन में सरमद जो नालो अॼु ताईं हिकिड़े दीप वांगुरु जलंदो रहे थो। सरमद जो समूरो जेको सफ़र हुयो मुंड खां वठी करे उहे ॼण त मुंहिंजे अॻियां रहियो। हुन जॾहिं नओं नओं ॻाइणु शुरू कयो हुयो ऐं त हुनजे पहिरें ॻायल गीत जेको मशहूरु ई जंहिंमाणी तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर खां वठी हुनजे ॻायल आख़िरी गीत ताईं हुन किथे बि ॼण त स्टॉप न कयो। हू अॻिते ई अॻिते वधंदो रहियो ऐं उन जा गीत मक़बूल थींदा रहिया, माण्हुनि जे दिलनि में जायूं ठाहींदा रहिया ऐं मां हुन सम्झां थो त हुन में सिर्फ़ु सरमद जे आवाज़ जो कमाल ई न हुयो, सरमद जी हिकिड़ी ॿी ख़ूबी बि हुई ऐं उहा ख़ूबी इहा हुई त हू नेक दिल इंसानु हुयो। इहा हिकिड़े सुठे फनकार जी, सचे फनकार जी ख़ूबी आहे त हू माण्हुनि जे हवाले सां जॾहिं उन्हनि खे राग सां उन्हनि जे ज़हननि खे मालामाल करे थो, उन्हनि जे ज़हन खे जगमग करे थो त उन्हनि जे अहंजनि ऐं तकलीफ़ुनि में बि उन्हनि जो साथारी थिए ऐं ईअं ई उन्हनि सां साथ ॾिए जीअं हिकिड़ा सुठा दोस्त ॾींदा आहिनि ऐं सुठा रहबर ॾींदा आहिनि। सुठा फनकारनि जो इहो ई कमु आहे जेको सरमद सॼी ज़िंदगी कंदो रहियो। बाकमाल माण्हू हुयो ऐं हुनजी ॾात जेका आहे उहा उनखे अॼु ताईं ज़िंदा रखंदी पई अचे। उहो सचपच त असांजे दिलनि में अॼु बि ज़िंदा आहे ऐं उनखे सारींदे ख़ुशी बि थिए थी ऐं साॻी वक़्तु ॾुख जो अहसास बि दिलि में जनम वठे पियो। ज़िंदगी हिकु सफ़र आहे अहिड़ो जंहिंमें माण्हू जेतिरी तेज़ी सां अॻिते वधंदो ओतिरो ई जल्दी उन सफ़र जी मंज़िल उन इंसान खे मिली थी वञे। हिन जहान मां वञिणो त हर कंहिं खे आहे पर मूंखे अॼु ॻाल्हि इहा सम्झ में पई अचे सरमद जे हिन यादि वारे प्रोग्राम में त सरमद खे असांजे हिन दोस्त खे हर ॻाल्हि में एतिरी जल्दी छो हूंदी, एतिरी तकड़ छो हूंदी। कंहिं बि फंक्शन कंहिं बि प्रोग्राम में ईंदो त हू चाहींदो मां सभ खां पहिरियों परफॉर्म करे जल्दी वञा। हुन जल्दी जो सबबु शायदि इहो हुयो त हिन जॻह में हुनखे जेको कुझु करे वञिणो हो उहो पंहिंजे हिसे जो कमु हू करे वियो ऐं हुन पंहिंजे लाफ़ानी आवाज़ खे सिंध खे ॾेई वियो पंहिंजो आवाज़ जंहिंखे सदियुनि ताईं यादि करे सघिबो। हुन मां इहो ॿुधाईंदे फ़ख़ुरु महसूसु कंदुसि त हुनखे टेलीविज़न ते वठी अचण वारो मां आहियां ऐं हुन जॾहिं शुरूआति में जेके गीत ॻाया उन खां पोइ हुनखे झर जंग बल्कि पूरी सिंध में हर फनकार खे हूअं त पंहिंजे को हल्को हूंदो आहे जेको पसंदि करण वारो हूंदो आहे। कंहिं फनकार खे नौजवान पसंदि कंदा आहिनि, कंहिं फनकार खे वॾी उमिरि जा माण्हू पसंदि कंदा आहिनि, कंहिं फनकार खे ॿार पसंदि कंदा आहिनि, पर ही सिंध जो उहो वाहिद फनकार मूंखे नज़र आयो जंहिंखे ॿार खां वेंदे ॿुढड़े ताईं ॾाढो बेहद पसंदि कयो। मूंखे यादि आहे मुंहिंजे हिकिड़े दोस्त थर जे शाइर साईंदाद सांद ॿुधायो त जॾहिं असां वटि थर में इहा तुंहिंजी यादि जी वरी आहे वीर सरमद जे आवाज़ में ॿुधो वियो त असां
अनपढ़नि माण्हुनि जे अखियुनि में, नौजवान माण्हुनि जे अखि में पाणी नज़र आयो, लुड़क नज़र आया। मूं सम्झो इहा हुनजे आवाज़ जी, हुनजी कला जी कामयाबी हुई। कलाकार ॿिया बि घणा, पर जेतिरो हिनखे घणो यादि कयो वियो, हिन पंहिंजो तासुर मौसीक़ी जे आसमान ते उहे नक्श छॾिया जेके कॾहिं बि मिटजंदड़ न आहिनि। संदसि यादि बर्दाश्त इन ॾुख खे करणु, मां सम्झां थो असांजे पूरी क़ौम खे मुश्किल आहे त हुनजे दोस्तनि, हुनजे मिटनि माइटनि हुनखे केॾो यादि रखियो आहे। ऐं अॼु बि मां सम्झां थो हीउ वाहिद फ़नकार आहे जंहिंखे पूरी सिंध में तमामु घणो यादि कयो थो वञे। पर मां इहो चवंदुसि त जे राह अजल कंहिं वरिती आहे, हिन भूई कई ॿी भरती आहे। उन खां पोइ बि सरमद या सरमद खां पोइ उन जी ॻाल्हि खे, उन ॾींहं खे ॿारींदे संदसि भाउ अहमद नज़र अचे पियो। ऐं मां जी खेसि दुआ आहे त हू इन ई सूरत में पूरी सिंध खे सरमद यादि ॾियारींदो रहंदो। जेतिरे क़दुरु सरमद जी ज़ाती ज़िंदगी मुतलिक़ त संदसि भाउ या संदसि मिट माइट ई ॻाल्हाए सघनि था, पर हू वेझो दोस्त बि रहियो। एतिरी न्याज़ ऐं निवड़त मूं अॼु ताईं कंहिं फ़नकार में न आहे ॾिठी। एतिरो पंहिंजे फ़न सां प्यार जो दुनिया जी हर शइ छॾे सघियो पिए। आहियां अहमद मुग़ल। हिन ख़ासि प्रोग्राम में जंहिं आर्टिस्ट खे अॼु यादि करे वञे थो उहो आहे मुंहिंजो भाउ रहमान मुग़ल उर्फ़ सरमद सिंधी। हरत अली साईं जो कौल आहे त ज़िंदगी अहिड़ी तरीक़े सां गुज़ारियो जो अवी जीअरा रहो त माण्हू अव्हां सां मिलण जी ख़्वाहिश रखनि, ऐं जॾहिं हिन दुनिया में हलिया वञो त अव्हां खे सारे रोई यादि कनि। ऐं हक़ीक़तनि थियो बि ईअं, जॾहिं भाउ सरमद हिन फील्ड में हूंदो, ॻाईंदो हुयो, खेसि लखे मदाह मिलण जी ख़्वाहिश रखंदा, केतिरनि जा ई फ़ोन ईंदा हुआ त उन्हनि सां मुलाक़ात कजे। ऐं उन जी वफ़ात खां पोइ सवें हज़ारे मदाह रोंदा असां वटि आया ऐं असांजे दुख दर्द में शामिल थिया। अदा सरमद पंहिंजे फ़न जी बाक़ाइदा इब्तिदा PTV खां कई। सभ खां पहिरियां हुनजा जेके गाना रिकॉर्ड थिया, तुंहिंजे जाजी वरिया वीर, लॻी रही आहे थदड़ी हीर, मरहूम शेख अयाज़ जो रात आई वई तू न आए कही, मां कमे में दिरा काके रोंदी रही, ऐं टी हुई लोली। उन खां पोइ जॾहिं इहे टही गाना ऑन एयर विया ऐं सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सिंधियुनि जॾहिं इहे गाना ॾिठा ऐं ॿुधा, उन्हनि खे तमामु घणो पसंदि कयो वियो। ऐं ख़ासि करे तुंहिंजे यादि जी वरिया वीर, लॻी रही आहे थदड़ी हीर, नौजवाननि में तमामु घणो मक़बूल थियो। त उन ई कलाम सां थिए जेको कलाम अदा सरमद जे शोहरत जो सबबु बणियो, तुंहिंजे यादि जी वरिया वीर, लॻी रही आहे थदड़ी हीर। असी जे ॾहाके में हू कराची आयो। सभ खां पहिरियां जॉब जेका हुनखे मिली उहा स्टील मिल में डेली वेजिस ते हुन कमु कयो ऐं कुझु वैकेंसीज़ आयूं KDA में ऐं उते अप्लाई कयई एज़ अ सब इंजीनियर। उते हुननि कमु करणु शुरू कयो। जॉब सां गॾु हुनखे मौसीक़ी जो शौक़ु बि हुयो। सभ खां पहिरीं जेका हुन तालीम थी ॻोठ में, असांजो ॻोठ जो साईं लाला अज़ीज़, मोहतरम लाला अज़ीज़ साहब, उनखे तमामु घणो शौक़ु हूंदो, हुन नंढड़ी क्लब हूंदी हुते ऐं उते हुन वञी हुनखे सिखणु वेंदो हो। असी जे ॾहाके में जीअं अदा सरमद कराची में जॉब जे सिलसिले में आयो, सुठनि सुठनि माण्हुनि सां हिते तालुकात थिया, दोस्ती थी ऐं उन्हनि दोस्तनि मां
समी बलोच साहब हुयो जेको उन वक़्तु टीवी ते प्रोड्यूसर हुयो, जेको उनखे टेलीविजन ते वठी वियो। जंहिंखां पोइ अदा सरमद जा 3 गाना रिकॉर्ड थिया, जिन में रात आई वई, तू ना आए कही, मां कमे में अंदिरा, का के रोवंदी रही। रात आई वई, रात आई वई, तू न आए कही, मां कमे में अंदिरा, का के रोवंदी रही। मां कमे में अंदिरा, का के रोवंदी रही। रात आई वई, तू न आए कही, मां कमे में अंदिरा, का के रोवंदी रही। मां कमे में अंदिरा, का के रोवंदी रही। रात आई वई। असांजे ॻोठ में अटे जी चक्की हुई, जेका पिणु हींअर मौजूदु आहे। स्कूल खां पोइ, कॉलेज खां पोइ अदा सरबत मोटी अची हुन ते वेहंदो हुयो। ख़ासि करे जॾहिं उतां जा फ़क़ीर के ख़ैरात जे सिलसिले में हिते ईंदा हुया, उन्हनि खे विहारींदो, उन्हनि सां कचहरियूं कंदो हुयो, ऐं उन्हनि खां ख़ासि करे उहे जेके मुरलियूं वग़ैरह वॼाईंदा हुया, ॿुधंदो हुयो, फरमाइशूं कंदो हुयो। शौक़ु त हुनखे शुरू खां ई हुयो। उते ॿुधाए पियो त को हिकिड़ो फ़क़ीर आयो, उन्हनि खे हिकिड़ी धुन ॿुधाई, ऐं धुन ॿुधाइण खां पोइ जेका दादा सरमद खे तमामु घणी वणी, ऐं हुननि उनखां ॿोलनि जी फरमाइश कई त हिन जा ॿोल बि ॿुधायो, ऐं इहा शइ किथां तव्हांखे हथ आई। पोइ फ़क़ीर ॿुधायो त कंहिं ज़माने में आऊं चोरियूं वग़ैरह कंदो हुउसि, कंहिं चोरी जे सिलसिले में कंहिं घर में टपियुसि। रात जो इलाही वक़्तु थी चुको हुयो। हिकिड़ी माउ पंहिंजे ॿार खे कच्छ में विहारे लोली ॾे पई, ऐं जेका मां उहा गौर सां ॿुधी ऐं यादि कई, उहा तोखे मां ॿुधायां थो। नाज़रीन, साॻी लोली जेका दादा सरमद खे फ़क़ीर वटां मिली, उहा साॻी ऐं तव्हांजे अॻियां पेश कयां। टीवी खां पोइ अदा सरमद ऑडियो कैसेट जी फील्ड में आयो। तमामु घणियूं कैसेटूं हुन जूं आयूं, ऐं उनजो हिकिड़ो ख़ासि हिकिड़ो कलाम आहे जेको तमामु पंहिंजे वक़्त में मशहूरु थियो, ऐं तव्हांजे ॾाढो पेश करणु चाहियां थो। नेणनि जा ककर बरसिया हूंदई, सुड कन में त सारियो हूंदई, मूंखे न विसारियो हूंदई। सुड कन में त सारियो हूंदे, मूंखे न विसारियो हूंदे। नेणनि जा ककर बरसिया हूंदई, सुड कन में त सारियो हूंदई, मूंखे न विसारियो हूंदई। मां सम्झां थो पजरी पजरी, पल पल में पुकारियो हूंदई, मूंखे न विसारियो हूंदई। नेणनि जा ककर बरसिया हूंदई, सुड कन में त सारियो हूंदई, मूंखे न विसारियो हूंदई। मां सम्झां थो पजरी पजरी, पल पल में पुकारियो हूंदई, मूंखे न विसारियो हूंदई, मूंखे न
जेको कलाम आहे अदा सरमद ॻायो हो, इमदाद हुसैनी जी शाइरी आहे। सच पुछो त मूंखे तमामु घणो वणंदो आहे ऐं हिन कलाम ॿुधण खां पोइ वाकई वञण वारा यादि अची वेंदा आहिनि। असां रोई रोई खिलायो थे जिन खे अकेला जे थींदा अकेला जे थींदा त रोअंदा त हूंदा। असां रोई रोई खिलायो त जिन खे अकेला जे थींदा त रोअंदा त हूंदा। अकेला जे थींदा त रोअंदा जे थींदा त रोअंदा त हूंदा। अकेला जे थींदा त रोअंदा त हूंदा। मूंखे चङी तरह यादि आहे 27 डिसंबर 96 में असां कुझु दोस्त प्रियालो जी कंहिं जॻह ते उताक ते वेठा हुयासीं जो इहा मनहूस ख़बर सॼी सिंध जी प्रियालो में बि पुगी, जेको सरमद जो अबाण को शहर हुयो त सरमद ठटे लॻ दीवान शुगर मिल जे भरिसां हिकु रोड हादसे में असांखां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। ज़ाहिर आहे ख़बर पुॼण शर्त सभु दोस्त सॼो शहर सख़्ते में अची वियो ऐं सॼी सिंध में बाहि वांगुरु पखिड़िजी वई ऐं सभु परेशानी जे आलम में जेके बि दोस्त हुयासीं सरमद जी जॻह ते उताक ते रवाना थियासीं त हालतुनि जो जाइज़ो वठिजे ऐं उते बि साॻी हालत हुई। तक़रीबन सॼे शहर जा माण्हू सरमद जी ॻोठ वारी उताक ते पहुतल हुया कि सभु तमामु रंजीदा ऐं ग़मगीन हुया। सरमद तबियत में त तमामु सादो ऐं तमामु थधी तबियत वारो हुयो। शुरू में ॻाइण जो शौक़ु जेको सरमद खे थियो उहो बेसिकली जॾहिं पाण टेक्निकल कॉलेज ख़ैरपुर मां डिप्लोमा कयईं ऐं उन खां पोइ बीटेक कयईं, पर ॻाइण जो शौक़ु हिनखे शुरू खां हूंदो हुयो। शहर में जेके हिन जा दोस्त हूंदा हुया ख़ासि करे घणी जेकी सरमद जी लॻंदी हुई सा सूफ़ी अब्दुल रशीद हूंदो हुयो, मेमण ऐं लाला अज़ीज़ हूंदो हुयो ऐं कुझु ॿिया दोस्त हूंदा हुया जेके जंहिंसां सरमद जी तमामु वेझी हुई। ग़ुलाम रसूल कुरैशी हूंदो हुयो ऐं ॿिया तमामु घणा दोस्त हूंदा हुआ जेके उन्हनि सां लॻंदी हुई, उन्हनि जे वेझो हूंदो हुओ। पोइ शौक़ु त ज़ाहिर आहे उनखे हूंदो हुयो घणो ऐं उन शौक़ जो पुराओ उहो कंदो हो। अच्छा, इहो मां ॿुधाईंदो हलां त सरमद जो वालिद साहिबु उनजी फैमिली हिकु मज़हबी फैमिली हुई ऐं पोइ हाणे ज़ाहिर आहे सरमद खे शौक़ जो हुयो त उहो शौक़ जी पूराई लाइ उहो पंहिंजो शौक़ु जॾहिं बि कंहिं उताक ते प्रियाले में वेहंदा हुया त पोइ दोस्त पाण में हूंदा हुआ, पोइ इहा फरमाइश ई हुनखे पोइ शुरू करे ॾींदो हो ॻाइणु। अच्छा, पोइ ॻाइण बि छा बसि पोइ को दॿो हथु अची वियो त बाबा हिकिड़ो दोस्त उहो दॿो वॼाईंदो हो या थाल को अची वियो हथ में त उहो दोस्त थाल वॼाईंदो हिकिड़ो, पोइ सरमद उन ते ॻाइणु शुरू कंदो हुयो। उस्ताद मोहम्मद यूसुफ जा कलाम, आबदा परवीन जा कलाम, मंज़ूर सखियाणी जा कलाम उहो ॻाइणु शुरू कंदो हुयो ऐं इहो शौक़ु हुनखे तमामु घणो हुयो। दोस्त हुनखे हिमथाईंदा बि हुया, ख़ासि करे लाला अज़ीज़ जेको हुयो, छो जो उहो कराची में हुनजी नौकिरी हूंदी हुई ऐं उहो अचु वञु हूंदी हुई हुनजी, त उहो हुनखे घणो हिमथाईंदो त यार तोखे न बिल्कुलु अॻिते वधणु घुरिजे ऐं तूं जेको आहे तमामु सुठो ॻाए थो ऐं तूं जेको आहे कोशिशि कर त हिनखे। पर हू चवंदो त न यार बाबा खे ख़बर पवंदी त पोइ सही न थींदो, हरूभरू वरी जेको आहे मसइलो पैदा थी वेंदो। पर दोस्त पोइ बि उनखे हिमथाईंदा हुया। ख़ैर, उनजो शौक़ु हुयो, उन शौक़ में हू अॻिते वधियो ऐं जॾहिं बीटेक करे पाण कराची नौकिरी जे रोज़गार जे सिलसिले में वियो त ज़ाहिर आहे कराची में हुनजा दोस्त कुझु चइनि थिया लाला अज़ीज़ हुनजो अॻु में उते नौकिरी कंदो हुयो त उनखे उहा सपोर्ट बि उते मिली। पर शुरू में जेको सरमद जो जेका शुरूआति थी, अच्छा शुरूआत बि ॾाढी मज़ेदार हुई। हुनजी पहिरीं कैसेट जेका रिलीज़ थी हुई
उहा दोस्तनि गॾिजी जेका आहे सखर जी हिकु मक़ामी ऑडियो कंपनी मां रिलीज़ कराई हुई। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त सरमद इहा फरमाइश कई दादा कैसेट त दोस्त गॾिजी रिलीज़ करायो था पर हिन ऑडियो कैसेट ते फ़ोटू मुंहिंजो न हूंदो, छो जेकॾहिं फ़ोटू मुंहिंजो हूंदो ऐं बाबा खे या घर वारनि खे अदा वारनि खे ख़बर पई त उहे मूं ते नाराज़ थींदा। सो रिकॉर्डिंग करायूं था मां पंहिंजे आवाज़ में ई, पर ऑडियो कैसेट जेको फ़ोटू हूंदो उहो कंहिं ॿिए दोस्त जो हूंदो। ऐं पोइ उन्हनि दोस्तनि गॾिजी जेको आहे उहो उन ॻाल्हि ते एग्री थिया ऐं सरमद जी पहिरीं कैसेट जेका रिलीज़ थी सखर मां ऐं जंहिं सॼी सिंध में माना ईअं सफ़ा थरथलो मचाए छॾियो हुयो पंहिंजी शाइरी जे हिसाब सां, क़ौमी शाइरी जे हिसाब सां ऐं धुनुनि जे हिसाब सां, उन कैसेट जे टाइटल ते जेको फ़ोटू हुयो उहो संदसि हिकिड़े वेझ दोस्त उस्ताद ग़ुलाम रसूल कुरैशी जो हुयो। ऐं उहा कैसेट तमामु घणो सॼी सिंध में हिट थी हुई, तमामु घणा क़ौमी गीत उन में हुया ऐं उन कैसेट जो रिस्पॉन्स सॼी सिंध में अहिड़ो आयो जो सरमंद जेको आहे उनजी तवक़ा तमामु घटि कई त को मूंखे अहिड़ो रिस्पॉन्स मिलंदो। ऐं उन रिस्पॉन्स खां पोइ बि माना सरमंद जी इहा कैफ़ियत हुई जो उहा साॻी सादगी साॻी थधी तबियत ऐं उनजे करे ई बहरहाल उन दोस्तनि उनखे एप्रिशिएट कयो घणो ऐं उन खां पोइ उनजो हू जेको आहे गायकी जो सफ़र अॻिते वधणु शुरू थियो। संदसि पाड़े में केतिरा ई घर हुया जंहिंजी हू जेको आहे कफ़ालत कंदो हुयो ऐं कंहिंखे ॿुधाईंदो बि कोन हुयो। ऐं जेकॾहिं पाण कॾहिं नौकिरी सिलसिले में न अची सघंदो हुयो त कंहिं दोस्त ते ॿाहिरि रखंदो हुयो त यार ही फलाणे घर में ख़ामोशी सां ही अमानत हुननि खे ॾेई अचो। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे जो तव्हां जॾहिं न बि हुजो ऐं तव्हां पंहिंजनि वेझनि जो तव्हां पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु कयो। ऐं जॾहिं इहो माण्हू जॾहिं हेठीं सतह जो माण्हू हूंदो आहे जेको ग़ुर्बत मां घारे ईंदो आहे उनखे इन्हनि शयुनि जो छो जो पाण बि हिकु मिडिल क्लास फैमिली जो असांजो वालिद जेको हुयो उहो घर जे भरिसां ई जेको आहे हिकु नंढड़ी अटे जी चकी हुई जेका हलाईंदो हुयो ऐं उन्हनि मां ई सरमंद वारनि जो ऐं संदसि फैमिली जो गुज़र सफ़र थींदो हो, जेका तमामु वॾी ॻाल्हि। ऐं जॾहिं उहो पंहिंजे उरूज ते पहुतो त पोइ उन ग़रीबनि खे उन्हनि मिसकीननि खे कोन विसारियो जंहिंजी उहो मदद कंदो आहे, पर उन मुख़्तसर अरसे में हुन जेॾी इज़त शोहरत माणी उहो तमामु घटि माण्हुनि माणी आहे। उहो ई यादि आहे, उहो ई सबबु आहे जो अॼु 10 साल 96 27 डिसंबर 96 में जेको आहे संदसि विछोड़ो थियो असांखां ऐं अॼु 2012 जी एंड आहे, तक़रीबन 10 साल तमामु वॾो अरसो आहे। 10 सालनि में सरमंद हर कंहिंजे दिलि में धड़के थो, हर कंहिंजे ज़हन में धड़के थो। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। अॼु बि असां हुनखे यादि कयूं था, अॼु बि संदसि गीत सिंध वासियुनि जी ज़ुबान ते आहिनि। अॼु बि संदसि जेका आहे शाइरी संदसि छॾियल वर्सो उहो सिंध उनखे अपनायो आहे। सिंध जा क़ौमी कारकुन अॼु बि जॾहिं बि सिंध जे क़ौमी तहरीक जो को बि प्रोग्राम थींदो आहे त सरमद जा गीत सभिनी जे चपनि ते हूंदा आहिनि ऐं सरमद जूं धुनूं सभिनी जे चपनि ते हूंदो आहिनि। मां संदसि पाड़ेसरी बि रहियो आहियां, ख़ानदानी हिसाब सां बि संदसि लाॻापा आहिनि ऐं अॼु बि मां जॾहिं ॻोठु वेंदो आहियां मुंहिंजो पाड़ो जेको आहे मखदूम मोहल्ला उनजो जेको मक़ामी क़ब्रिस्तान आहे जेको सिंध जे मशहूरु बुज़ुर्ग साईं मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जे भर में वाक़िफ़ आहे, जेको वाक़िअ आहे उनजे भर वारे क़ब्रिस्तान में सरमंद वारनि जो बि साॻियो ई क़ब्रिस्तान आहे। ऐं मां जॾहिं बि ॻोठु वेंदो आहियां त मां घर खां जॾहिं बि ॿाहिरि वेंदो आहियां त साम्हूं ई क़ब्रिस्तान आहे ऐं नज़र मुंहिंजी हमेशह सरमद जे क़बर ते पवंदी आहे। ऐं 27 डिसंबर कॾहिं मां न बि हूंदो आहियां त दुआऊं हितां ई कराची मां मोकिले छॾिबियूं आहिनि।
मूंखे चई उस्ताद हाणे मां एतिरो अॻिते वधी वियो आहियां जो पोइ ते नथो मोटी सघां। हर दोस्त सां हर छोकिरे सां हमदर्दी जो मुज़ाहिरो कंदड़ हुयो। मुद्दा हीअ हिन जी वञण जी न हुई। सरमद सिंधी वाकई हिकिड़ी अहिड़ी आग लॻाए वियो आहे। सरमद खां वधीक मां अञा केरु असीं हुनजी आत ई असीं मरी वेंदासीं। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बेठो घणनि खे सरमद असांखे अकेलो छॾे हलियो वियो आहे। सरमंद असां सिंधी माण्हुनि खां सिंध खां कॾहिं बि विसरी नथो सघे। सरमद जी तर्ज़ ऐं स्टाइल खे हुनजे भाउ खां अलावा मां सघां थो ॿिए कंहिं फॉलो कोन कयो। असांखे अबू जानी जी ॻाल्हि इलाही वणंदी आहे। असां अबू जानी खे इलाही मिस कंदा आहियूं।